अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे इस्लामाबाद में जलसे ऐं धरणे जी इजाज़त न ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अदालत चयो आहे त एहतिजाज करण तहरीक इंसाफ़ जो हक़ आहे, पर यकीन ॾियारियो वञे त अमन अमान बरक़रार रखियो वेंदो। खूनी लॉन्ग मार्च जो ख़तरो, इस्लामाबाद इंतज़ामिया इमरजेंसी लाइ एम्बुलेंसिस तलब करे वरितियूं। इस्लामाबाद पुलिस लॉन्ग मार्च जी इस्लामाबाद अचण ते हथियारबंद अहलकारनि खे मुक़रर करण जी इजाज़त तलब करे वरिती। IG इस्लामाबाद लॉन्ग मार्च में हथियारबंद ग्रुपनि खे मुंहुं ॾियण लाइ क्विक रिस्पॉन्स फोर्स मुक़रर करण लाइ वफ़ाक़ी घरू वज़ारत खे ख़त लिखी छॾियो। सिंध हाई कोर्ट SBCA खे शहर में गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत में आगरा ताज में 96 गज़ ते 6 माड़ इमारत जे गैर कानूनी अदावत वारे केस जी ॿुधणी। DG SBCA ऐं सिंध हुकूमत खे नोटिस जारी। सिविल अस्पताल दादू में सहूलतुनि जी खोट सबबि हिकु औरत समेत 3 ॼणा फोत थी विया। फोतुनि जे वारसनि जो चवणु आहे त ज़िले जे हेडक्वार्टर जी अस्पताल आहे जिते इलाज जूं सहूलतूं मौजूदु न आहिनि। एमरजेंसी वार्ड जा डॉक्टर राति जो आरामी हूंदा आहिनि, नोटिस वरितो वञे। ओडेरो लाल लॻ खोरखाणी शाख खे 20 फुट घारो ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। इतला बावजूद आबपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा इरिगेशन अमले ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। ICC T20 वर्ल्ड कप में अॼु अहम मैच खां अॻु पाकिस्तानी मदाहनि सिडनी जे रोडनि ते कराची ऐं लाहौर जहिड़ो माहौल पैदा करे छॾियो। मदाह डबल डेकर बस ते सिडनी जी घिटियुनि में पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हणंदा रहिया। नाज़रीन, हीअ हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।